तंगवाणी वेझो मलक ऐं मरहेटा बिरादरी विच में हलदड़ खूनी तकरार जो निबेरो। मलक बिरादरी मथां 32 लख रुपया ॾंड, धुरियूं पाण में खीर खंड। तंगवाणी वेझो मरहेटा ऐं मलक बिरादरी विच में हलदड़ खूनी तकरार जो निबेरो सैफ रहमान रिंद जे सरपंची हेठि थी गुज़रियो। फैसले में ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद मलक बिरादरी मथां ॾोह साबित थियण ते 32 लख रुपया ॾंड विधो वियो, जंहिं में ॾोही धुर 2 लख रुपया मौक़े ते मुख़ालिफ़ धुर खे अदा करे छॾिया, जॾहिं त बाक़ी रक़म 4 किस्तनि में अदा कई वेंदी। यादि रहे त महीनो अॻु तंगवाणी वेझो डेरा सरकी थाणे जे हद ॻोठ शाह गाज़ी में मलक ऐं मरहेटा बिरादरी विच में झेड़ो थियो, जंहिं में गोलियूं लॻण सबबि मरहेटा बिरादरी जो नौजवान बहार मरहेटो क़तल थी वियो। जंहिंखां पोइ मक़तूल नौजवान जे भाउ सेवो मरहेटो जे फिराद ते मुख़ालिफ़ धुर जे यूसुफ मलक समेत 5 ॼणनि मथां क़तल जो केस दाख़िल कयो वियो ऐं पुलिस केस में नामज़द यूसुफ मलक खे गिरफ़्तार करे वरितो। जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि विच में पैदा थियल इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करण लाइ सैफ रहमान रिंद जे सरपंची में तकरार जो निबेरो करे मलक बिरादरी मथां 32 लख रुपया ॾंड विधो वियो, जंहिं में ॾोही धुर 2 लख रुपया मक़तूल नौजवान जे भाउ सेवो मरहेटे खे मौक़े ते अदा करे छॾिया, जॾहिं त बाक़ी ॾंड जी रक़म 4 किस्तनि में अदा कई वेंदी। फैसले बाद ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ ख़तमु करे पाण में खीर खंड थी विया। साईं बख्श बाजकाणी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, तंगवाणी।